दोस्तों ही आहे सेंटेंस। सेंटेंस के सिंधी में चइबो आहे जुमिलो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां सभिनी दोस्तनि खे चेतन फर्स्ट यूट्यूब चैनल एज़ वेल एज़ द वॉइस ऑफ एजुकेशन एंड मोटिवेशन के प्लेटफॉर्म ते खुश आमदीद चवां थो। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में पाण ज़िक्र कंदासीं त सेंटेंस कीअं ठाहिजनि। सेंटेंस के सिंधी में चइबो आहे जुमिलो। त जुमिलो ठाहिण जे लाइ असां वटि बुनियादी तौर ते कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ हुजण खपनि ऐं सेंटेंस जा कहिड़ा कहिड़ा पार्ट हुजनि था। त सभ खां पहिरीं मां तव्हांखे सेंटेंस जी डेफिनेशन ॿुधायां थो त द ग्रुप ऑफ वर्ड्स इज़ कॉल्ड सेंटेंस। ये दोस्तों इन जी प्रॉपर डेफिनेशन ये होंदी आहे द ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स एक्चुअल सेंस इज कॉल्ड सेंस, या द ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स प्रॉपर मीनिंग इज कॉल्ड सेंटेंस। यानी लफ़्ज़नि जो अहिड़ो ग्रुप जेको असांखे प्रॉपर मतिलबु ॾेखारे। बहरहाल ही हिकिड़ी सिंपल डेफिनेशन आहे त लफ़्ज़नि जे ग्रुप खे सेंटेंस चइबो आहे। मतिलबु त लफ़्ज़ मिली करे सेंटेंस ठाहिनि था। त दोस्तों असां वटि हींअर सिंपली जेके वर्ड्स आहिनि इज़ एम आर, इहे आहिनि हेल्पिंग वर्ब। ऐं ॿियो आहे दिस दैट दीज़ दोज़, यानी ॿ कैटेगरीज़ जा असां वटि लफ़्ज़ आहिनि। इन्हनि खे चइबो अथई टू बी वर्ब। ठीकु आहे। ऐं इहे जेके आहिनि इंग्लिश ग्रामर जे टॉपिक जे हवाले सां डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन। बहरहाल अॼु मां तव्हांखे ग्रामर कोन पियो पढ़ायां, अॼु मां तव्हांखे यूज़ ॿुधायां पियो। मिसाल तौरु आहे सागर। सागर हिकिड़ो नालो अथई। ठीकु आहे। सागर बि हिकिड़ो लफ़्ज़ आहे। मिसाल GER सागर। सागर ठीकु आहे। सागर बि हिकिड़ो छा आहे, लफ़्ज़ आहे। सागर इज़ अ डॉक्टर। सागर इज़ अ डॉक्टर। त दोस्तों हिते ॾिसो हिकिड़ो ॿ टे चारि। दोस्तों अ लफ़्ज़ जी माना अथव हिकु। त ही भले हिकिड़ो लेटर आहे पर लेटर सां गॾु हिकिड़ो लफ़्ज़ बि आहे। त सागर हिकिड़ो इज़ ॿ अ टे डॉक्टर, यानी सागर इज़ अ डॉक्टर, यानी सागर हिकिड़ो डॉक्टर आहे। त ही हिकु ॿ टे चारि इन्हनि चइनि लफ़्ज़नि मिली करे हिकिड़ो सेंटेंस ठाहियो। ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां दोस्तों इज़ सां तव्हां सेंटेंस ठाहे सघो था। त हाणे पाण सिखंदासीं त एम सां सेंटेंस कीअं था ठहिनि। ऐं दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, एम सिर्फ़ु आई सां गॾु इस्तेमालु थिए थो। आई हिकिड़ो प्रोनाउन अथव ऐं आई जेको प्रोनाउन अहिड़ो कॉमन प्रोनाउन आहे जंहिंखे बोथ मेल एंड फीमेल कैन यूज़। ठीकु आहे। जंहिंखे औरत तोड़े मर्द पंहिंजे लाइ इस्तेमालु करे सघे थो। मिसाल तौरु आहे दोस्तों ही आई हिकिड़ो प्रोनाउन आहे, भले हिकिड़ो लेटर अथव पर ही हिकिड़े लफ़्ज़ जो फंक्शन करे पियो। मिसाल तौरु आई सां गॾु हमेशह छा ईंदो, आई एम अ टीचर। आई एम अ टीचर। त हिते ॾिसो हिकिड़ो आई लफ़्ज़ आहे, ॿियो ए लफ़्ज़ आहे। भले ही जेके साम्हूं असांखे सिंगल लॻनि पिया पर इहे लफ़्ज़ जो कमु हिते कनि पिया। आई हिकिड़ो MA एंड M हिकिड़ो ॿिनि लेटर मिली करे लफ़्ज़ ठाहियो आहे। हिते TEACHER, यानी 1 2 3 4 5 6 7, यानी 7 अखरनि मिली करे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियो आहे। ऐं आख़िरी में फुल स्टॉप अची वियो। दोस्तों सेंटेंस जे आख़िरी में हमेशह फुल स्टॉप, यानी हिकिड़ो कॉमन सेंटेंस को हुजे थो उन जी अॻियां फुल स्टॉप अचे थो। त आई में टीचर, यानी मां हिकु उस्ताद आहियां। आर यूज़ थिए थो घणनि जे लाइ। मिसाल तौरु आहे दे। दोस्तों दे प्रोनाउन अथव जेको घणनि जे लाइ यूज़ थियो आहे। त दे खां हमेशह गॾु छा ईंदो, दे आर स्टूडेंट। दे आर स्टूडेंट्स। ॾिसो स्टूडेंट्स जे आख़िरी में असां एस ॾिनो आहे छाकाणि त ही जुमिले में दे लॻो पियो आहे। चए थो इहे शागिर्द आहिनि। सागर इज़ अ डॉक्टर। सागर हिकु डॉक्टर आहे। आई एम अ टीचर, मां हिकु उस्ताद आहियां। दे आर स्टूडेंट्स, इहे शागिर्द आहिनि। त दोस्तों इहे टे सेंटेंस आहिनि। ॾिसो इहे लफ़्ज़नि मिली करे इहे सेंटेंस ठाहिया आहिनि। ठीकु आहे। लफ़्ज़नि मिली करे सेंटेंस ठाहिया आहिनि। दोस्तों हाणे अचूं था पाण प्रोनाउन ॾे। हाणे ही दिस एंड दैट ॿई सिंगुलर जे लाइ इस्तेमालु थियनि था। दिस एंड दैट ॿई एस फॉर सिंगुलर। दीज़ एंड दोज़ ॿई यूज़ था थियनि प्लूरल जे लाइ। ऐं दोस्तों ॿियो इन जो रूल इहो आहे त दिस यूज़ थिए थो नियर, N फॉर नियर, एंड दैट यूज़ थिए थो F फॉर फार। यानी दिस जेको यूज़ थिए थो वेझे जे लाइ एंड दैट यूज़ थिए थो परे जे लाइ। एंड दीज़ एंड दोज़ ॿई यूज़ था थियनि प्लूरल, यानी घणनि जे लाइ। पर दीज़ जेका यूज़ थो थिए वेझनि शयुनि जे लाइ एंड दोज़ यूज़ थो थिए परे जे लाइ। हाणे पाण ॿ टे सेंटेंस वठूं था। मिसाल तौरु
ऐं सेंटेंस ठाहियां पियो दिस इज़ अ मार्कर, दिस इज़ अ मार्कर, छाकाणि त मार्कर मुंहिंजे हथनि में आहे तंहिं लाइ मां चवां पियो ही हिकु मार्कर आहे। पर ही मार्कर साॻी ओ परे हुजे, जेका मुंहिंजी पहुच खां परे हुजे, त मां चवंदुसि दैट इज़ अ मार्कर, दैट इज़ अ मार्कर, हू हिकु मार्कर आहे। त दिस इज़ अ मार्कर वेझी पई आहे, दैट इज़ अ मार्कर जेका परे हुजे, सही आहे। उन खां पोइ अचे थो दीज़ एंड दोज़, ठीकु आहे। दीज़ एंड दोज़ यूज़ थो थिए घणनि जे लाइ। मिसाल तौर मूं वटि हींअर 3 मार्कर्स आहिनि, त मुंहिंजे हथनि में जेकॾहिं 3 मार्कर्स पियो त मां चवां पियो दीज़ आर मार्कर्स, दीज़ आर मार्कर्स। पर ही 3 मार्कर्स जेकॾहिं परे हुजनि, मुंहिंजी पहुच खां परे हुजनि, त मां चवंदुसि त दोज़ आर मार्कर्स, दोज़ आर मार्कर्स। त अहिड़े हवाले सां दिस दीज़ दैट इशारो करण जे लाइ इस्तेमालु थियनि था। त जंहिं बि शइ जो तव्हां जॾहिं इंट्रोड्यूस करण जे लाइ वञो पिया, उन जे बारे में ॿुधाइण जे लाइ वञो पिया, त तव्हां दिस दैट दीज़ दोज़ इन्हनि जो इस्तेमालु कंदा आहियो। मिसाल तौर मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो बल्ब लॻो पियो आहे, त मां चवां थो हू मूंसां परे आहे, त आउं चवां पियो दैट इज़ अ बल्ब, दैट इज़ अ बल्ब। मिसाल तौर मुंहिंजे साम्हूं मोबाइल पियो आहे, ही मुंहिंजे वेझो पियो आहे, मोबाइल हाणे लुॾे पियो न, मतिलबु त मां मोबाइल खे हथु लॻायो अथई, त आउं हिते चवंदुसि त दिस इज़ अ मोबाइल, दैट इज़ अ बल्ब। मोबाइल वेझो आहे त दिस यूज़ थी वियो, बल्ब परे आहे त दैट यूज़ थी वियो। अहिड़े हवाले सां दोस्तो पहिरीं जेके तव्हां इन बुनियादी जेके इन जा लफ़्ज़ जेके आहिनि इन्हनि ते प्रैक्टिस कयो, बिकॉज़ प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट, ठीकु आहे। प्रैक्टिस ई आहे जेको माण्हू खे परफेक्ट करे थी कंहिं बि शइ में या कंहिं बि कम में। त तव्हां बि इंग्लिश खे सिखण जे लाइ बुनियादी तौर ते इन्हनि सां सेंटेंसिस ठाहियो, ठीकु आहे। मां इन्हनि खे मिटायां थो दोस्तो। हाणे मां तव्हांखे सेंटेंस जा कुझु पार्ट ॿुधायां थो। ॾिसो, कुझु सेंटेंस हूंदा आहिनि जंहिंमें ही ॿिली नाहे, मिसाल तौर ही ॿिली नाहे, त पाण हिते यूज़ पिया कयूं दिस इज़ नॉट अ कैट, दिस इज़ नॉट अ कैट। त दोस्तो ही सेंटेंस जेको आहे ही नेगेटिव आहे, नेगेटिव माना नाकारिया, ठीकु आहे। दिस इज़ नॉट अ कैट, दिस इज़ नॉट अ कैट, ही हिकु ॿिली नाहे। दोस्तो हिन सेंटेंस में नॉट लॻो पियो आहे, ऐं नॉट हमेशह नेगेटिव सेंटेंस में हूंदो आहे जंहिंमें इनकार जी ॻाल्हि हुजे, ठीकु आहे। त पाण चऊं पिया त ही ॿिली नाहे। मिसाल तौर आऊं चवां वाट, ॾिसो ही कॉमन सेंटेंस आहे, वाट इज़ योर नेम, आख़िरी में क्वेश्चन मार्क, त तव्हांजो नालो छा आहे। दोस्तो ही हिकिड़ो इंटेरोगेटिव सेंटेंस अथई, ठीकु आहे, इंटेरोगेटिव। ही हिकिड़ो नेगेटिव, नेगेटिव माना नाकारिया, ही हिकिड़ो सेंटेंस इंटेरोगेटिव, इंटेरोगेटिव माना सुवालिया, जंहिंमें सुवाल पुछियो वञे। ही हिकिड़ो पॉज़िटिव सेंटेंस आहे, मिसाल त पॉज़िटिव माना हाकारिया। त मिसाल तौर मां तव्हांखे हिते ॿुधायां त दीज़ आर मार्कर्स, असां जेकॾहिं हिते लिखूं दीज़ आर, हिते पाण लिखूं था पेन्स, दीज़ आर पेन्स, यानी इहे पेनूं आहिनि। त दोस्तो हिन में नॉट आहे कोन, नॉट हुजे हा त नेगेटिव थी वञे हा, सुवाल पुछे कोन पियो, सुवाल पुछे हा त इंटेरोगेटिव थी वञे हा। त ही हिकिड़ो छा आहे, पॉज़िटिव सेंटेंस आहे। पॉज़िटिव माना जंहिंमें हाकार, जंहिंमें हाउ जी ॻाल्हि हुजे, जंहिंमें पॉज़िटिवली हिकिड़ो सेंटेंस हुजे, चए थो इहे पेनूं आहिनि, वाक़ई में आहिनि। मिसाल तौर इम्पेरेटिव सेंटेंस जी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कंदो त इम्पेरेटिव सेंटेंस जा 2 पार्ट आहिनि, हिकिड़ो हूंदा आहिनि रिक्वेस्टेड सेंटेंस, ॿिया हूंदा आहिनि ऑर्डर ॾेखारींदड़। रिक्वेस्ट वारो अहिड़ो सेंटेंस जंहिंमें प्लीज़ जो इस्तेमालु थिए, मिसाल तौर प्लीज़ हेल्प मी, प्लीज़ गिव मी योर पेन, प्लीज़ गिव मी योर बाइक। त जंहिं सेंटेंस में प्लीज़ लॻे थो, गुज़ारिश कजे थी, उन खे चइबो आहे रिक्वेस्टेड सेंटेंस, ठीकु आहे। ऑर्डर ॾेखारींदो आहे। इम्पेरेटिव सेंटेंस जो ॿियो पार्ट ऑर्डर, ऑर्डर माना हुकम, ऐं इहे सेंटेंस हमेशह कंहिं वर्ब सां शुरू थियनि था। मिसाल तौर गो फ्रॉम हियर, कम हियर, डू योर जॉब, हेल्प मी, लीव मी अलोन। ऐं दोस्तो सेंटेंस जो पार्ट हिकिड़ो एम्फेटिक बि आहे। एम्फेटिक माना ज़ोरदार। मिसाल तौर हिकिड़ो प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो लिखूं था, मिसाल तौर असां लिखूं था आई डू ईट एप्पल। हाँ, आई डू ईट एप्पल। ॾिसो हिते वर्ब बि लॻो पियो आहे, डू बि लॻो पियो आहे। आई डू ईट में इहो आहे एम्फेटिक, चाहे एम्फेटिक, एम्फेटिक आई डू ईट एप्पल। दोस्तो इहो हिकिड़ो एम्फेटिक सेंटेंस आहे। इन जो सिंधी में मतिलबु अथई त मां वाक़ई में सूफ़ खायां थो।